अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व क़ूलू मस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिट बली रजा सबई सरदार हशर वेले हिसाब में जने मोए बचीदा महदार उतलो यनवारा लख हजार पर मारो मझल हिकड़ो। सुभान अल्लाह। हम रही सलात खां बाद जलसे स्टेज जी सुआई सीगार जी वकार उलमाए किराम वफ़ाद किराम बिलखुसूस काबिल ताज़ीम उस्ताद उलमा हज़रत क़िबला साईं अलहाज साईं मुफ्ती गुल हसन दामत बरकातुहुल आलिया इंतजामिया जलसा ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक जा तमाम प्यारा मुसलमान भाइरन की खिदमत में
अल्लाह वारन जी सोबत अल्लाह वारन जी शान में एक आयत करीमा तिलावत करण जो मु शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाती रखे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो तशरीह तफसीर अमा जी खिदमत में अर्ज़ करण जी हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए बुधण खां बाद अल्लाह से असां तमाम सभिनी खे उन ते अमल जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। प्रोग्राम के मुतालिक तव्हां खे ख़बर आ सॼे शहर में तक़रीबन इश्तिहार ऐलान के ज़रिए तव्हां खे इहा ॻाल्हि इल्म में आ त अॼोको ही प्रोग्राम अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं सखी अली असहाब रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स जे सिलसिले में अॼोकी इहा तक़रीब जेका असां जे भाउ बिरादरन से हाफ़िज़ रजब अली साहब की जेका इंतजामिया सन काबिनेत उन जे ज़ेरे निगरानी अॼोको ही प्रोग्राम अॼोको ही खैरात लंगर हली रहियो आहे जंहिंमें असां तव्हां सभु शरीक कयूं दुआ कयो रब करीम अली असहाब रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे शिरकत जे सदके असां के हर महीने जो फज़ नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हां जी हाज़िरी क़बूल मंजूर फरमाए टाइम काफ़ी थी चुको आहे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त ज़य्यिनू मजालिस बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तुरन खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेंदो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियो जेका सलात असां तव्हां जे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणजी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला की जात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो कुरान पाक में जेके भी खुदा पाक खिताब फरमाया उहे बटे नमूनन जा कने रब फरमाइंदो आ या अय्युहन्नास या अय्युहन्नास में काफिर मुनाफिक मुसलमान मोमिन भी शामिल हूंदा आहिनि कने मुंहिंजा प्यारा दोस्तो या अय्युहल काफिरून कने मुंहिंजा प्यारा मुनाफिकन जे लाइ कने काफिरन जे लाइ अल्लाह पाक खिताब फरमाइंदो आ पर ही जेको खिताब आ सो सिर्फ मोमिनन जे लाइ आहे जिन अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आ जिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आ अल्लाह ताला जी ज़ात उन्हनि मोमिनन खे इरशाद थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारा अवां खे ईमान जी दौलत मिली आ हाणे हिकिड़ो कम कयो ईमान जा ज़ेवर ईमान जो सींगार हथ कयो प्यारा मुसलमान भाइरो ईमान पान वॾी दौलत आ कुरान पाक में रब फरमायो आ क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं सभई माण्हू महशर जे मैदान में उथंदा त मोमिन पंहिंजे ईमान जे सोझरे में ईमान जी रोशनी में पुल सिरात वारी पुल पार कंदा ऐं रोशनीअ में जन्नत जो रस्तो लहंदा जेके मुनाफ़िक़ हूंदा जेके काफ़िर हूंदा उहे धिका खाईंदा थाबा खाईंदा हेॾे होॾे किरंदा अल्लाह साईं खे अर्ज़ कंदा बारी ताला अॼु असांखे ईमान जो ज़र्रो अता फरमा अॼु असांखे ईमान अता फरमा अल्लाह पाक फरमाईंदो ईमान हिते कोन थो मिले ईमान त दुनिया में मुंहिंजे हबीब करीम ते विरहायो मुंहिंजे महबूब ऐलान पे कया या अय्युहन नास क़ूलू ला
इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू। ऐ इंसानो अचो मां तव्हांखे ईमान ॾियां, ईमान जी अहिड़ी दौलत तव्हांखे ॾियां जो तव्हांजा ॿिन्ही जहान में बेड़ा पार थी वेंदा। ऐ काफ़िरो, ऐ मुशरिको, मुनाफ़िको, उन वक़्त तव्हां केॾां विया? उन वक़्त तव्हां मुंहिंजे महबूब खां ईमान छो न वरितो? जॾहिं साथियुनि पे सॾ कया तॾहिं ॿुधई कीन ॿोढ़ी बलह जाम पुनल जो तो झलियो कोन टोड़ी। हाणे लाहक ॾोरी ॿई रिलनि में विहियूं करी। जॾहिं मुंहिंजे महबूब ऐलान कयो हो मुंहिंजे हबीब करीम जे दरबार में आसकन ढोल झलिया हा। सुनो सिद्दीक़ अकबर, सुनो फारूक आज़म, सुनो उस्मान गनी, सुनो हैदर करार। जॾहिं इहे मुंहिंजा बाना महबूब करीम जी बारगाह में झोलियूं झलियो बीठा हा, आशिक मुंहिंजे महबूब खां नूर ईमान जी ख़ैरात वठी रहिया हा। उन ॾिहारे झोलियूं झलियो हा ऐं अर्ज़ कयो हा त मैं गदा तूं बादशाह भर दे प्याला नूर का। मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का। नूर दिल दोना तेरा दे डाल सदका नूर का, दे डाल सदका नूर का। उन ॾिहारे झोलियूं झलियो हा, उन ॾिहारे उन वक़्त मुंहिंजे महबूब खां नूर घुरो हा, मुंहिंजे महबूब खां ईमान घुरो हा। अॼु ज़मीनूं आसमान सोन जा भरे बि आणींदो त बि तव्हांखे ईमान जी रोशनी कान मिलंदी। प्यारा मुस्लमान भाइरो, त ईमान वॾी दौलत। मोमिन जॾहिं गुज़ारे वेंदो हर क़बर वारे खे, हर क़बर में मदीने जा साईं वेंदा, ॿियनि खे रोज़े मुबारक खां दरी खोलाई वेंदी, विच वारो रस्तो हमवार कयो वेंदो, उतां खां दीदार कराए मलाइका पुछंदा त हिन हस्ती जे बारे में दुनिया में छा कीदो रखंदो है। पर मोमिन जॾहिं गुज़ारे वेंदो त मोमिन जी क़बर में मदीने जा साईं जल्व अफरोज़ थी। जॾहिं असां जान छॾींदासीं या जेके छॾे रहिया ॾिसो उन्हनि खे गुस्ल करायो वेंदो आहे, नओं लिबास पारायो वेंदो आहे, ख़ुशबू लॻाई वेंदी आहे। मुंहिंजा प्यारा सभई माण्हू हुनखे फुले कांधी करे क़बर हवाले कंदा आहिनि। ज़ाहिर त ईअं आहे मिटी जे हवाले थींदो, क़बर में वेंदो, छाजो नओं लिबास, छाजूं ख़ुशबू, हे छाजा गुस्ल, मिटी में वेंदो, मिटी जे हवाले थींदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो पर न इहो इशारो आहे रब जे तरफ़ां। मोमिन जॾहिं क़बर ॾे अचे त गुस्ल कजां, नओं लिबास पाइजां, ख़ुशबू लॻाए अचिजां, यानी घोट बणिजी क़बर में अचिजां जो तोसां ॿिन्ही जहाननि जो घोट भाकुर पाईंदो। दर्द मां दाहूं कयम दोस्त दर्दे आस पास, दर्द मां दाहूं कयम दोस्त दर्दे आस पास। जे जीअरे जानब ना मिली अचजां क़बर जे आस पास। ही जनाज़ो कज दफन दिलरुबा पंहिंजे दर अॻियां, ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास। ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास।
प्यारा मुसलमान भाइरो मोमिन जे वक्त में कब्र जे हवाले थींदो आहे जे वक्त में लहद में मोमिन खेलाईंदान उन वक्त मोमिन जी पुकार हूंदी आहे उते अचजा मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अचजा मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटन जा मन ॾेई मूं ते मिटन जा मन ॾेई मूं ते गमन में हू कॾे वेंदा उते अचजा मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा त मोमिन जी कब्र में मदीने जा साईं जलवा फरोज़ थी मोमिन सां मिलंदा अल्लाह सीधो फरमाए मोमिन तुंहिंजो वॾो शान अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम मोमिन तू खुश नसीब ईमान जे सदके तोखे उहो मक़ाम मिली वियो आहे जो मुंहिंजो महबूब तोसां साह खां वधीक वेझड़ो आहे गॾा ऐं मुंहिंजे महबूब जूं अज़वाजे मुतहरात तो मोमिन जूं माहरुवन जॾहिं मुंहिंजे महबूब जूं अज़वाजे मुतहरात माहरुवन त तुंहिंजो मुंहिंजो महबूब रूहानी बाबो आहे हे तुंहिंजो शान आहे हे तुंहिंजो मक़ाम आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो रब तो फरमाए मोमिन तोखे ईमान मिलियो आहे हाणे हिकिड़ो कमु कर कहिड़ो इत्तक़ुल्लाह मां रब खां मुंहिंजो ख़ौफ़ पंहिंजे दिल में हार ज़ाहिर ॻाल्हि आहे ईमान जा सीकार हिकु अमल कहिड़ा निमाज़ आहे रोज़ो आहे हज आहे ज़कात आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿिया नेक अमलनि इहे सभु तॾहिं थींदा जॾहिं ख़ुदा खां डिॼंदासीं अल्लाह पाक जो ख़ौफ़ दिलि में धारींदासीं तॾहिं ज़ुल्म खां बाज़ ईंदासीं चोरी चकारी खां बाज़ ईंदासीं मुंहिंजा प्यारा हराम खाइण खां तॾहिं बाज़ ईंदासीं जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में हूंदो तॾहिं मुंहिंजा प्यारा इहे जेके अमल उहे कंदासीं ख़ुदा जो ख़ौफ़ जेकॾहिं निकिरी वियो त क़यामत विसरी वेंदी क़ब्र विसरी वेंदी मौत विसरी वेंदो इहे हर ॻाल्हियूं विसरी वेंदियूं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो त हमा वक़्तु मोमिन चवंदो फ़ख़्र नाज़ एॾो बुलबुल करण कार नाहे ही वण गुलाबी कैसा वफ़ादार नाहे गुलाबी कैसा वफादार नाहे हमेशा बगन में बहारूं न हूं जो चले पई जनी ते सितारूं न हूं जो चमन बेबकाते को इतबार नाहे हीवर गुलाबी कैसा वफादार नाहे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो तॾहिं नेक अमल कंदासीं नस्र जे मैदान खां ॾिसंदासीं क़ब्र खां ॾिसंदासीं मुंहिंजा प्यारा तयारी कंदासीं पर जे ख़ौफ़ हलियो त मुंहिंजा प्यारा इंसान गाफ़िल थी वेंदो असांजे मुल्क अज़ीज़ जो ख़ुदा वारो गुज़रियो आहे हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद कोट मिठन वारो रहमतुल्लाह अलैह अॼु बि मदीने जे साईं जे दरबार में जेका रूहानी महफ़िल लॻंदी आहे ऐवान वलियुनि जो लॻंदो आहे उन में जॾहिं ख्वाजा ग़ुलाम फरीद कोट मिठन वारो ईंदो आहे त मदीने जा साईं फरमाईंदा आहिनि त सुल्तानुल आशिकीन आयो आहे आशिक़ जो बादशाह आयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ख़ुदा जो ख़ौफ़ ॾिसो तक़वा ॾिसो पाण फरमाईंदा जॾहिं खां मां होश संभालियो वींदे घड़ीअ हिक नमाज़ बि बग़ैर जमात जे मुखां कान वई बा जमात ऐं हर नमाज़ तकबीर ऊला हिकिड़ो दफ़ो साईं सफ़र में हा सांझी जी नमाज़ जो टाइम थियो आहे
भुखूं वधायूं को गोठ नज़र अचे को माण्हू नज़र अचे त गॾिजी जमात सां नमाज़ पढ़ां पर हिकिड़ो गोठ नज़र आयो पर उहो गोठ सॼो ख़ैर मुस्लमाननि जो हिकिड़ो बि मुस्लमान घर उते कोन हो साईं इंतज़ार कयो आज़ान अचे बांग अचे त मां मस्जिद ॾे लड़ी वञा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो छा बि बांग कान आई गोठ सॼो ख़ैर मुस्लमाननि जो हो हाणे साईं जो भला नमाज़ मां अकेले पढ़ा पान अकेले नमाज पढ़ी सलाम भराए उन जुदाई फिराक में रोन लगा त अज पहिरीं नमाज जेका मां बग़ैर जमात जे पढ़ी आ एतिरो रुना जो पहिरान मुबारक भिजी पियो आ जेके थरार मोचा हा बकरियूं चारे गऊं चारे मेहूं चारे मोचा हा ॾिठऊं असांजे ॻोठ जे ॿाहिरां रस्ते ते हिकिड़ो कुराड़ो आ रोई रहियो आ वेझा आया पुछा कयूं ओ दादा ओ चाचा ओ मामा हे ख़बर तोखे कहिड़ी तकलीफ़ आ छा परेशानी आ तकलीफ़ बीमारी आ तोखे डॉक्टर ॾे वठी हलूं ॾोकर पैसा न आहिनि त असां धंधो कराए ॻोठां तोखे ॾोकर वठी ॾियूं बुख लॻी आ त मानी पचराए अचूं जे तरसणो आ त तुंहिंजे लाइ इंतज़ाम कयूं मगर ख़्वाजा ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह उन ते का बि तवज्जो कान कई पाण मुसलसल रोईंदा रहिया उहे धनार ॻोठ में विया पंहिंजा जेके वॾा हा उन्हनि खे चयऊं त ॻोठ जे ॿाहिरि हिकिड़ो कुराड़ो आ पोड़ो आ रोए वेठो असांखे पंहिंजे दिलि जो हाल कोन थो ॿुधाए दिलि जो राज़ नथो ॾे अवां वॾा गॾिजी हलो मन अवां सां ॻाल्हाए मन दिलि जी ॻाल्हि अवां खे ॿुधाए वॾा नंढा सभई गॾिजी ख़्वाजा ग़ुलाम फरीद वटि ॿाहिरि आया अर्ज़ करण लॻा साईं ओ पोड़ा ओ चाचा असांजे ॻोठ जी बदनामी आ तोसां को विढ़ो आ त ॿुधा तोखे तकलीफ़ आ त ॿुधा तोखे बुख लॻी आ ॿुधा हुकुम कर कहिड़ी बि तकलीफ़ आ असां सॼे ॻोठ वारा तोसां गॾु आहियूं तॾहिं ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह उन्हनि ॾे निहारे पाण फरमायूं जिन दिल विच इश्क समाना हे रोना कमियूं ना जिन दिल विच इश्क समाना हे रोना कमियूं ना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे फरमायूं ये ॿुधाइण वारी बीमारी नाहे ये पेट जो सूर नाहे जो ॿुधायां तप बुखार नाहे जो मां तव्हांखे ॿुधायां बुख उन जो मसइलो नाहे जो मां तव्हांखे ॿुधायां कंहिंजो हाल सुनावां दिल दा कोई मेहर मुराद नहीं मिलदा कंहिंजो हाल मुराद नहीं मिलदा हाल ॿुधाए छा कयो मूंखे अहिड़ी तकलीफ़ आ मूंखे अहिड़ो आज़ार आ जंहिंजी दवा तव्हां वटि कान्हे का जंहिंजो इलाज तव्हां वटि कोन्हे को सभई वॾड़ा चवण लॻा ऐ दादा ऐ चाचा ॿुधाइण दुख सूर तुंहिंजो कमु आ साथ ॾियण असां ॻोठ वारनि जो कमु आहे सल्लल्लाहु अलैहि ख्वाजा ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह फरमायो वाइदो कयो था मुझे दुख में शरीक थींदो हाउ साईं फरमायो मां मुसलमान आहियां जॾहिं खां मां होश संभालियो आहे हिकिड़ी नमाज़ बि जमात जे बग़ैर मूं कान पढ़ी आहे असांजे ठंडे जो बादशाह गुज़रियो आहे हज़रत निज़ामुद्दीन समूह हज़रत शाह मुराद शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो ठट्टे जो बादशाह हो उन वक्त बादशाह हो जॾहिं ठट्टो दारुल इस्लाम सॼो वेंदो
बाबुल इस्लाम के नाले से दरवाजो मशहूर हो ठंडे शहर जो तकरीबन 1450 मस्जिद ठंडे शहर में 750 मदरसा लगा ठंडे शहर में 1.25 लाख वरी मौजूद हो ओ उन टे हीर जिते शाही मस्जिद बनला 100 कबाई इन्हीं जे पासे में मंडी लगदी हीरा मंडी आलमी हीरा मंडी मुझा प्यारा पासे में दरिया के तड़ हुयो उते व्यापारी ईंदा हा सामान ईंदा हा माण्हू बीठा दरिया जे कंधीअ ते ॾिसन त हिकिड़ो लाश पाणीअ मां लुढ़ंदो अचे वेझो लाश आयो कढियो किनारे रखियो त हिकु पटी ही काठी थी उहा कफन में हिते लॻल उनजे मथां लिखियलु त मूं ॿुधो आहे त थटे में 1.25 लाख वञिजो रहे थो आज़माइश जे लाइ आयो आहियो जनाज़े जी नमाज़ पढ़ाइण वारा खोड़ ठटे में आयो आहियां हिननि शर्तनि सां को जवान आहे त मूं परदेसी जी नमाज़ जनाज़ा पढ़ाए उनजी शर्त लिखियल आहे कहिड़ा हिक नंबर शर्त कॾहिं बि बग़ैर वज़ूअ जे उन आसमान ॾे न निहारियो हुजे मुंहिंजा प्यारा ॿियो शर्त हो त कॾहिं बि हुनजी तकबीर ऊला क़ज़ा न थी हुजे टियों शर्त हो त हुनजी कॾहिं तहज्जुद जी नमाज़ क़ज़ा न थी हुजे चौथों शर्त हो हुनजी कॾहिं विची जी नमाज़ पहिरीं वारी नमाज़ जी सुन्नत क़ज़ा न थी हुजे पंजों शर्त हो जेको तमामु ॾुखियो हो त कॾहिं बि हलंदे फिरंदे ग़ैर औरत ते ग़लत नज़र न पई हुजे इत्तफ़ाक़िया पई हुजे पर ग़लत नज़र न हुजे ठटे में 1.25 लाख वजन में को एड़ो जवान आए त मुझी नमाज़ जनाज़ा पढ़ाए ही टाइम थियो ऐलान पे हलिया त परदेसी आयो आ पाण खे हिते खणाए आयो आ हेड़े शख्स वारो जवान आ त निकरी अचे हिन मुसाफ़िर जी नमाज़ जनाज़ा पढ़ाए शाम जो टाइम थी रहियो हो जवान जे वेझो टाइम हो आशा त निकता के में बशर हा के में टेहा के में बन हा के में हिक रहो मुंहिंजा प्यारा दोस्तो शाम वारो टाइम आ हिकिड़ो बुजुर्ग आयो वो निकतो लेकिन उनके चेहरे ते निकाब थियल हुयो निकरी आयो ऐलान कयाई सिफूं सिद्धूं कयो अल्हम्दुलिल्लाह फ़कीर जा सभई शर्त में मौजूद आहिनि नमाज़ जनाज़ा पढ़ायूं बाद में ख़बर पई त हे ठटे जो बादशाह हज़रत निज़ामुद्दीन सम्मू रहमतुल्लाह अलैहि बादशाह थी करे ये सभई ॾुखिया शर्तनि में मौजूद आजकल कमायो कयो तॾहिं बि जाइज़ा फरमायो त सारी रात सुबहान खे अदा जागी जन याद कयो उनजी अब्दुल लतीफ ते मिटियल धोआ मान हाणे किरोड़े पिया कल सलाम अचो आतण दिल जे कॾहिं जो हज़रत अली असहाबा मुंहिंजा प्यारा साईं जा मिट माइट मौजूद न आहिनि सॼियूं गुज़री वियूं आहिनि मगर रब जो वाइदो आहे फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम मुंहिंजा ॿार तव्हां मूंखे यादि कयो दुनिया में तव्हां मुंहिंजी ॿोली ॿोलियो मुंहिंजो ज़िक्र कयो मुंहिंजो फ़िक्र कयो तव्हां मूंखे सारायो पोइ तव्हां गुज़ारे वेंदो तव्हां दुनिया छॾे वेंदो क़यामत ताईं पोइ मुंहिंजो कम आहे जो अव्हां जे ज़िक्र खे हमेशा कायम रखंदुसि अवांजा नाला अवांजा दरबार रोज़ रखंदुसि यकीन कयो असां लाहौर वियासीं लाहौर में मुंहिंजा प्यारा वॾा वॾा अरब बादशाह सिधा पिया आहिनि वॾा वॾा वज़ीर वॾेरा चौधरी सरदार रंजू मज़ारून पर उन्हनि खे असां राति जो ऊंधाई ॾिठी सोचरो ॾिठोसीं त अल्लाह वारनि जे दरबार में ॾिठोसीं चाचा साईं जे दरबार ते ॾिठोसीं हीअ उन्हनि मर्दनि जी कमाई आहे जिन हिन ज़िंदगी में अल्लाह खे यादि कयो रब कई वक़्त याद कयो मुंहिंजा प्यारा दोस्त रब तो फरमाए हाणे तव्हां क़यामत ताईं मिठी निंड सुनो अव्हां जे नाले खे अव्हां जे ज़िक्र खे बुलंद करण वारो रब करीम सल्लल्लाहु अलैहि या
तो प्यारा मुसलमान भाइयों हजरत ख्वाजा गुलाम फरीद जवाब फरमायूं मां मुसलमान आहियां कॾहिं बि मुंहिंजी नमाज़ जमात खां बग़ैर कान वई आहे अॼु पहिरीं नमाज़ सांझी वारी बग़ैर जमात जे मां अकेले पढ़ी आहे ऐं ॻोठाणो जेकॾहिं मुंहिंजी दिलि ख़ुशि करणु चाहियो था मुंहिंजी दुआ वठणु चाहियो था त कलमो न पढ़ो इस्लाम में भली दाख़िल न थियो अव्हांजी मर्ज़ी आहे मूंखे ख़ुशि करणु चाहियो था त सिर्फ़ पोयां सफ़ ॿधी बीहो ये खामोशी बिठा जो बांग बदी पढ़ो कुछ न बिठा रहो आऊं नमाज़ वरी तो पढ़ाया वो मुझे दिल खे तसल्ली थींदी त हीअ बि जमात सां सड़ी मुझो रोड बंद थी वेंदो मुझा प्यारा दोस्तो कोई गोठाना पान में सलाह करण लगा त यार पांजो छा नुक़सान थींदो कलमो बि कोन थो पढ़ाए पान खे ॿियो कुझु नथो थिए सिर्फ़ बांग ॿधी पियो मां सम्झां त मां जमात सां नमाज़ पढ़ी रहियो आहियां कुरारो ख़ुशि थी वेंदो मुसाफ़िर ख़ुशि थींदो दुआ ॾींदो सभई पोयां बीहूं था सभु सिफ़ूं ॿधी बीठा प्यारा मुस्लमान भाइरो जंहिं वक़्त में हज़रत सैयद ख्वाजा गुलाम फरीद आज़ान पंज नमाज़ जे लाइ तकबीर ते अल्लाहु अकबर जंहिं वक़्त में तकबीर ते आऊं मुंहिंजा प्यारा नमाज़ पढ़ी ख़त्म कयाऊं हिन पासे सलाम लॻायो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह दिल में इरादो कयूं मौला हिननि खे सिफ़ूं मुंहुं बदिरायूं ॿाहूं मुंहुं बदिरायूं आहिनि ऐं मौला हिननि जा रुख काबे ने मुंहुं कया आहिनि हाणे हिदायत जो मालिक तूं आहीं मुंहिंजा मौला हिननि जे दिलनि जा रुख पंहिंजे तरफ़ फेरण तो रब करीम जो कमु आहे इल्हाम जो ख्वाजा साहब दियो सलाम वरान तुंहिंजो कमु आहे हिननि जे दिलनि खे फेराइण मां रब करीम जो कमु आहे दियो सलाम वरायो पोयां आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मन अमीरी पर मूंखे दत खपे तुझे ज़िक्र जी लोली ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा तोई फकीरी पर मूंखे दत बनायो पंहिंजे दर जी गोली ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह वाले जी निगाह अल्लाह वाले जी सोबत जे सदके सॼो गोठ गैर मुसलमाननि जो हो सभई मुसलमान थी विया वॾा नंढा औरतूं मर्द सभु मुसलमान थी विया जवान जी कमाई हे मुंहिंजा प्यारा ख़ुदा जो ख़ौफ़ हो तॾहिं इन मंज़िल ते पहुता मुझे टक्कर हुई गुजरांवाला में फैसलाबाद के रस्ते खां वियासीं
मुल्तान खां अॻिते हिकिड़ो कुबो नज़र आयो गुंबद असां मालूम कयो त हे कुबो कंहिंजो आहे पीर अब्दुल हकीम धोती जो कुबो आहे भला हिन जो तार करायो बुज़ुर्ग जो चयोसीं ही रावी दरिया जे कंठीअ ते कपिड़ा धोईंदो अल्लाह जो ज़िक्र कंदो हो पर अहिड़ी मोहबत सां ज़िक्र जो वहंदड़ पाणी बीहंदो हो वही ॿीहर वरी वापसि त फ़क़ीर जी मुरली ॿुधी वञो फ़क़ीर जे ज़िक्र जी लोली ॿुधी वञो ज़िक्र कंदो हो अल्लाह 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 पीगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह पीगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह चीगड़े में नार बोले अल्लाह अल्लाह चीगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हज़रत अब्दुल हकीम धोबी रहमतुल्लाह अलैह रावी दरिया जे किनारे कपिड़ा धोईंदो ख़ुदा जो ज़िक्र कंदो आग लाउंदड़ बुज़ुर्ग हुयो धोबीअ को कम बि कंदो खटीअ को कम बि कंदो कपिड़ा रंगींदो बि हो कपिड़ा धोईंदो बि हो माण्हुनि खे ख़बर कान हुई उन्हनि सम्झो ज़ाहिर जो धोबी आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्तो न न साईं हज़रत अब्दुल हकीम धोबी रहमतुल्लाह अलैह जीअं ज़ाहिर कपिड़ा धोईंदो हो ईअं माण्हुनि जा अंतर बि पंहिंजे नज़र सां धोईंदो हुयो साईं वटि हिकिड़ी पोड़ी माई आई गैर मुसलमान मुसलमान कान ही रवा खणी आई चादरूं खणी आई केवल साईं परी असांजे ॻोठ में शादी आहे हे मुझे धीअ धीअरुनि जा ज़मान के भेनरुनि जा के सरकरु सहेलियुनि जा हिननि खे कलर करे ॾे पर मुख़्तलिफ़ कलर हिकिड़े खे नीरो ॿिए खे साओ ॿिए खे कारो के कारे कलर जा के हरे कलर वारा के साए कलर वारा के नीरे कलर वारा ईअं माई हणो तो ॿधी आई साईं फरमायो माई हणो रखी वञ परीअं अची हे रवा खणी वञा हे चादरूं खणी वञा मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं ॾे माई साहबा आई साईं खे अर्ज़ कई सुणो मुंहिंजा रवा किथे अॼु शादी आहे शाम जो दिन ईंदी साईं दिल ते हथ रखी फरमायूं माई अफ़सोस हलत उही ॿधी पई आहे मूंखे ॻाल्हि विसरी वई मूंखे ज़हन तां ॻाल्हि लही वई माई साहबा कावड़ कई साईं बुज़ुर्ग हज़रत अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह फरमायो माई कावड़ न कर देर कान लॻंदी हाणे तोखे रवा रंगे थो ॾियां माई चवण लॻी साईं हर कपिड़े जे लाइ पाणी गरम थींदो उन में कलर मिलंदो पोइ उन में तव्हां रओ विझंदा सुकाईंदा वॾो टाइम लॻंदो साईं फरमायो न न माई घड़ीअ में तोखे रवा तयार करे थो ॾियां पाण हिकिड़े टप में पाणी भरे आया छाजो पाणी गरम छाजूं मुंहिंजा रंग जूं पुड़ियूं उन सादे पाणीअ में उहे माईअ जा सभई रवा विझी चादरूं विझी हेतिरी डंडी खणी आया उन्हनि डंडियुनि सां हाणे रवा हलाइनि था ऐं हिलाए पाण फरमाइनि था अल्लाह 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 ला इलाहा जी रात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी रात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह आवाज अचे पियो इल्लल्लाह सांझ सवेरे सल्ले अला ला इलाहा जी रात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह अचानक
मर्दानी कैफियत में थी साईं हिकड़ी चादर मथे खई उनखे मुंहिंजा प्यारा कारो कलर जड़ियो माई जे हवाले क्यों माई वठो संभाल रो माई जी फरमाए त मां हथ डोला तो फिकर कोन हो पुछड़ कोन हो सुको सुकी चादर ही सुको रहो मुझे हथन में आयो मां हैरान थी वियसि बुजुर्ग ॿियो रहो त ॿियो ॿी चादर कढी त उनखे ॻाढ़ो कलर चढ़ंदो वियो कंहिंखे नीरो कलर चढ़ंदो वियो कंहिंखे हैदो कलर चढ़ंदो वियो मिंटनि में बुजुर्ग सभई रवा कलर करे मुंहिंजे हवाले कया मां बुजुर्ग में वेठी निहारिया अर्ज़ कयो मुंहिंजा साईं तेसिताईं कान वे ॾिसो शादी निकिरी वञे त निकिरी वञे चादरुनि वारो कलर मूंखे बि अता फरमायो से ख्वाजा साहब फरमायो माई साहबा हे असा जो कलर ना है हे खुदा के जिक्र जो कलर ला इलाहा इल्लल्लाह जो कलर अल्लाहू हू जो कलर फरमायो सही मुखे अता फरमायो मुझा प्यारा दोस्तों शाह साहब को फरमाता इलाही तो आशिकन दी खलकी अहली जात के भी हन बातन ते के जागन सारी रात वो फिर फुटे फिर भात वनी में लोग मोहम्मद से फरमाए तो वे वही वतन कलम जनी जे हथ में अंग मटाए अगिया बरी वारे प्याल खन बनू सो पाड़ी जही में मिलन मोहम्मद जो पिताई साहब एतरे कदर फरमायो त कुतो थी गुजार वनी तर दोस्त जे कद वठीन तब कुछ यकीन की पर पुजानी पार वो सुबह में दाशकार मन वठी नियन पान से फरमायो माई हे कलर खुदा जे जिक्र जो आ कलमे जो आ तू भी खुदा जो जिक्र कर कलमो पढ़ तो तोखे कलर लगंदो तोखे त लगंदो पर हजारों लखन के कलर लगंदो ये असां हर जगह पे सुभान अल्लाह पर पंहिंजे हिन इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह से पीर मिठा से रहमतुल्लाह जो नालो रोशन सुभान अल्लाह सोने मुर्शिद करीम कंबर वाले साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह मशहूर वाले साईं जो जिक्र सुभान अल्लाह मुझो कश्मीर प्रोग्राम कश्मीर आजाद कश्मीर कोटली में उते दरबार पीर फतहुल्लाह शतारी नक्शबंदी सिलसिले जा बुजुर्ग हैं पीर मोहम्मद हाफिज नक्शबंदी जे पंहिंजे खर्च ते 750 मस्जिद ठारायो मुके किताब नहीं जीनतुल मसाजिद जो तकरीबन हेतरो किताब है जंहिंमें सब मस्जिदन जो तस्वीरुनि जेके साईं वारनि ठारायो ॿाहिरि मुल्कनि में हिते हुते मुंहिंजा प्यारा उन्हनि बि साईं पीर मिठे साईं जे दरगाह जो पुछो कश्मीर वाले से बड़ा उते गांव जो वञो थियो भला साईं कंबर वारे सां तव्हां मिलिया आहियो मशहूर वारा हे नाला उन्हनि बुजुर्गनि साईं वारनि खे ॾिठो ई न आहे हिते आया आहिनि पर इन्हनि ख़ुदा ख़ुदा कयो अल्लाह अल्लाह कयो माण्हुनि खे ज़िक्र करायो ख़ुदा इन्हनि जे नालनि ज़िक्र ते सॼी दुनिया में रोशन सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुदा जी ज़िक्र जी बरकत आहे ख़ुदा जी याद जी कमाल आहे मुंहिंजा प्यारा तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन तंजू से कल्ब जो बाद सर वजन बाद ला शरीक इहो राग रगन सुता मरसुन निंद इबादत जन जी हज़रत साईं अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैहि फरमायो माई इहो वञी ज़िक्र पचा सुल्तान बाहू तो फरमाए अल्फुल्ला चंबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद लाई नफी असबाब दा पानी मिलिया हर लगे हर जा अंदर बूटी
मुश्क मचाया दर बूटी मुश्क मचाया जा फलन ते आई कामिल मुर्शिद की हजरत बाहू जय बूटी लाई पर फरमायूं तस्बीह फिरी पर कल्ब न फिरिया तस्बीह जा दाना त फिरिया पर जॾहिं ही दाणो फिरे अंदर वारो दाणो फिरे दिल फिरे सही सुल्तान बाहू जो फरमाए तॾहिं कम थींदो पर इहा दिल तस्बीह सां कोन फिरंदी के कामिल वलीअ जी निगाह करम सुभान अल्लाह ही चरखो तॾहिं हलंदो जॾहिं के कामिल जी नज़र पवे मुंहिंजा प्यारा दोस्तो असां वटि कराची जिते आउं रहां थो एयरपोर्ट उते मूं ॾिठो त घणा अरबनि खे ॾिठुमि आम माण्हुनि खे ॾिठुमि हेॾा सिगरेट बि हले पियो हेॾा तस्बीह फिरे तस्बीह सुल्तान बाहू तो फरमाए न तस्बीह फिरी पर कल्ब न फिरिया ते की लेना तस्बीह खड़के इल्म तो पढ़िया पर अदब न सिखिया इल्म तो पढ़िया पर अदब न सिखिया ते की लेना इल्म पढ़ के चिल्ले कढे पर कुछ ना खटे चिल्ले चिल्लन जा बनस्बत हिकड़ा खुदा वारा चिल्ला कर रहा पर हे जेके अजकल चिल्ला पिया हलन 40 ॾींहंनि जे लाइ 10 ॾींहंनि जे लाइ 100 ॾींहंनि जे लाइ इहे चिल्ला सही सुल्तान बाहू जो फरमाए त चिल्ले कढे पर कुछ ना खटे ते की लेना चिल्ले कढ के छाग बिना दुध जमदा नहीं बाहू तोड़ी लाल हो बने कड़ कड़ के सुल्तान बाहू साईं रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त ईमान सॼो खीर आहे सुभान अल्लाह हाणे इन मां ॾही तॾहिं बनबी मखण तॾहिं निकिरंदो लस्सी तॾहिं ठहंदी जॾहिं इन में लस्सीअ जो ज़रो सुभान अल्लाह असां लाड़ में त खटो चवंदा आहियूं तव्हां लाइ खीर में घोरो बनाइण जे लाइ ॾही बनाइण जे लाइ लस्सी दाख़िल थींदी आहे पोइ मुंहिंजा प्यारा उन मां मखण निकिरंदो आहे साईं जो फरमाए त ईमान खीर आहे इन में वलियत जी निगाह करम वलियत जो फैज़ शामिल कर त पोइ ॾिस त मखण निकिरे थो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारा हैदरी नारे पीर उलमा सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो ख्वाजा अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैहि फरमायो माई साबा हाणे कलमो शुरू करे छॾ तोखे बि रंग लॻंदो जेको ॿुधंदो ॾिसंदो उनखे बि रंग लॻंदो माई हलो हलो ॿधी मथे ते रखियो आहे शाम जो टाइम आहे कोठ अचे पई राति शादी आहे निंड अचण वारी आहे पर पाण पढ़ंदी अचे पई ला इलाहा
प्यारा न्याणियूं निकिरी आयूं भेनरूं निकिरी आयूं शर्तूं सहेलियूं निकिरी आयूं अम्मा रवा आंदा ॿाहिरि निकिरी आयूं पर जे वक़्त में अम्मा जे ज़ुबान जो ज़िक्र ॿुधाऊं कलमी जी लोली ॿुधाऊं त उन्हनि खे रवा विसरी विया चादरूं विसरी वयूं शादी जी ख़ुशी विसरी वई सभई पियूं चवनि ला इलाहा इल्लल्लाह ला घोट घोड़े ते आ जॾहिं घोट जी निगाह हिननि जे मथां पई उनखे बि कलर लॻो उनखे बि रंग चढ़ियो घोड़े ते लथो ई कोल इश्क सवार थियो पाण उते पियो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजो ॻोठ मुसलमान थियो पर जेका जंग आई हुई उहे बि जणे बचे मुसलमान थी विया मुझा प्यारा दोस्तों अल्लाह मारन खौफ खुदा अल्लाह से फरमाए इत्तकुल्लाह मोमिन जेकॾहिं तूं चाहीं थो त ईमान जा ज़ेवर मिलनि ॿिन्ही जान जी कामयाबी मिली त कलमे सां गॾु मुंहिंजो डपु मुंहिंजो ख़ौफ़ दिलि में रख त तो वटि निमाज़ अचे तो वटि रोज़ो अचे तो वटि ज़कात हज अचे तो वटि सच अचे तो वटि मोहबत अचे हाणे जॾहिं तोखे ख़ौफ़ ख़ुदा मिली वियो बसि ॿ दौलतूं मिली वियूं हिकु ईमान जी दौलत मिली ॿी तक़वा मिली हाणे ईमान भला जी दौलत तक़वा सुभान अल्लाह ये ॿई क़ीमती दौलतूं आहिनि इन्हनि जा वरी कुझु वेरी आहिनि कहिड़ा वेरी आहिनि शैतान वेरी आहे शैतान मोमिन जो वेरी आहे दुश्मन पर आउं चवां थो शैतान खां बि वधीक वेरी इंसान जो पंहिंजो नफ़्स आहे छो त जॾहिं शैतान सजदो न कयो शैतान गुमराह थियो त उन टाइम शैतान दॿियो पोइ उन शैतान खे कीअं गुमराह कयो किताब में चवंदो नफ़्स गुमराह नफ़्स चयोसि त तूं बाहि जी पैदाश मिटीअ जे साम्हूं कीअं झुकंदे नफ़्स हिनखे मुंहिंजा प्यारा भुलायो तो नफ्स जंहिंजे लाइ बिलाए जाॻदो फरमाए त शिकारी शिकार जो पचारो कन किन मारियो किन मारायो के वरतो वरतो पिया कन पर मज़ो माणियो तुल जिन नरू मारियो माछ में फरमाए तुंहिंजे भाई जोगी थिया कर हाल फ़क़ीरी जे विख विख ते मिलन गारियूं तब चवंदो अच जांची कावड़ पई दे कल्ब जी तू पानी वांगे पी पोइ साम्हूं थदोसी लहर न लोडो हणी हिन नफ़्स खे केर मारींदा अल्लाह वारा ज़िक्र फिक्र कराए हिन नफ़्स खे काबू कंदा हिन नफ़्स खे मुंहिंजा प्यारा मौत ॾींदा आहिनि इहो मर्द आहे मुर्शिद कामिल जे हथां मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो शैतान वेरी आहे नफ़्स वेरी आहे मुझे महबूब फरमायो ॿियूं उम्मतूं 72 फ़िरका थियूं मुंहिंजी उम्मत 73 फ़िरका थींदी सुभान अल्लाह जंहिंमां हिकिड़ी जमात हक़ ते हूंदी 72 गुमराह हूंदा हाणे 72 ज्यादा हूंदा या हिकिड़ी जमात ज्यादा हूंदी 72 ज्यादा जिते वेंदो तो तव्हांखे नज़र ईंदा 72 गुमराह फ़िरका हिकिड़ी जमात हक़ वारी हाणे उहे 72 जेके गुमराह टोला हूंदा उन्हनि जो कम मोमिन जी दिलि मां मोहबत खे खसण ईमान खे खसण अक़ीदे खे ख़राब करण हिदायत जो फरमाए त बेड़ियूं बेड़ाए तमिजो तवीहा बती शदीदड़ आ सबको लज्जत तनली सिवा हो तनली कंदी पुजंदा कीन की सुभान अल्लाह सादा जो फरमाए 72 गुमराह बेड़ियूं 72 गुमराह टोला छाजे करे गुमराह हूंदा उन्हनि जे सीने में इश्क़ मुस्तफ़ा न हूंदो हुब्बे मुस्तफ़ा न हूंदी उन अमल जे करे उहे गुमराह थी वेंदा ॿियो रस्तो वठंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो मालूम थियो त हक़ वारा उहे हूंदा जिन जे सीननि में इश्क़ मुस्तफ़ा हूंदो सुभान अल्लाह
आशिक प्यारे में मशरूफ रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो अची रहियो आहे साईं जे आमद जो महीनो दोस्तो घरनि ते झंडा हणो घर श्रृंगारियो जीअं पुट जी शादी थींदी आहे ख़र्च कंदा हो कम से कम हिकिड़ो झंडो मुंहिंजा प्यारा दोस्तो नारायण शरीफ वारो पंहिंजे घर जे मथां लहरायो स्कूल ते लहरायो दुकान वारो कुर्बानी ॾे माटली वारो कुर्बानी ॾे मोटरसाइकिल वारो गाॾी वारो झंडो लॻाए जेके योम पाकिस्तान जो झंडो लॻायो था मुंहिंजा प्यारा ॿिया ख़र्चा लॻायो था त वॾो हक़ जो झंडो मदीने जे साईं जो आहे इहो पंहिंजे शहर खे के शिकारे दुनिया में आलमी मंडी में पेश कयो तो दुनिया जा सभई लीडर हिकड़े पासे असां जो मैं प्यारो महबूब मदीने वारो साईं हिकड़े पासे सुभान अल्लाह निकली पो 12 रबीउल अव्वल ते झंडा हणो नवियूं लगायो जो ते जाए नाम है रसूल दे खुलिया बाग जाए जाम है रसूल दे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरियाला बाग बागीचा मोरियाला आए तो अनवर जाए जाम है रसूल दे खुलिया बाग बहरा जाए जाम रसूल दे खुलिया बाग बहरा अंब अनारू के मिला फरिया तू तो तमरा बलटन वीर वसाया ओ खुलिया चमन जो धर जाए जाम रसूल दे खुलिया पागंबर मुझे मांगो सन कुर्बानी दींदे जरो मोहब्बत जो पैदा कंदे जाना ही नहीं इंशाअल्लाह खुदा के झोल भरे सुभान अल्लाह मदीने जे साईं साल मुलाइने अदा डाडो खुश रहंदे मोमिन डाडो खुश रहंदे मदीने जे मीर साल मुलाइने अदा डाडो खुश रहंदे कॾे गम न पाईंदे सदा झोल भरींदे अदा डाडो खुश रहंदे डाडो खुश रहंदे मदीने जे साईं साथ लाईंदे अदा डाडो खुश रहंदे रब्बिल जो में अचे पियो प्यारियो कयो मुंहिंजा प्यारा अल्लाह सिंधु फरमाए मोमिन तुंहिंजा ये 72 तोला दुश्मन तुझे अकीदे तुझे नजरिए जा दुश्मन हाणे इन्हनि जे बचा जे लाइ छा करणो आहे तोखे वकूनू अस्सादिकीन जे तू चाहीं तो शैतान जो वार न हले नफ्स जो वार न हले बद मज़हबन जो वार न हले त पोइ अल्लाह वारे जे दामन में चुंबड़ी पो तुंहिंजो ईमान महफूज़ थी वेंदो अल्लाह वारनि जी सोबत में हलियो आहे अल्लाह वारनि सां संगत रख अल्लाह वारनि सां मोहब्बत कर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो विदाई साहब जो फरमाए त हलो सानतुल जेके हली था ॼाणन न हलो सान बियल मता हली हाल वञाई वे सानतुल जेके वेही था ॼाणन न वे सान बियल मता वेही वेल वञाई प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार कयो अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा उन्हनि ॾिहाड़नि में शरीक जो अल्लाह वारनि जा लंगर खाओ ये उहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ख़ुदा जा भलारा बाना जिन जी सोबत मोहब्बत जे सदके न असांजे ईमान खे लोॾो न असांजे नज़रिए अक़ीदे खे लोॾो इंशाअल्लाह ॿिन्ही जहान में रब बेड़ा पार फरमाए छॾींदो सुभान अल्लाह
अल्लाह जा बाना इन्हनि जी सोबत में आ इतां हक मिलंदो हक सच जी राह मिलंदी 5 वक्त नमाज जी पाबंदी कर मां पीउ जो अदब एहतराम कर वॾनि जो अदब कर नंढनि ते शफ़क़त कर हलाल हक जी रोज़ी जी तण कर मुंहिंजा प्यारा पाणे वारनि सां भलो हल सच ॻाल्हि इंशाअल्लाह ताला पोइ वॾीअनि जो सहारो मदीने जे साईं जो सहारो रब बिनी जहान में तुंहिंजो बेड़ो पार फरमाए छॾींदो मुर्शिद जो